अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल टियों खां हल्की फुल्कियूं हीअं ॻाल्हियूं हलनि पियूं। पहिरियां त शहबाज़ गिल साहब खे त बज़ वियो त केस ई ॿियो आहे त कल्ह खां हल्की फुल्की ॻाल्हि हलनि पियूं त बनी गाला ते छापा लॻनि। राना सनाउल्ला चयो त मां रोकियो बि आहे बनी गाला छापा लॻण खां, पर पोइ वरी ॻाल्हियूं आयूं त पोइ राना सनाउल्ला साहब मना त करे छॾियो, पर अॼु वरी अता तारड़ जे घर ते पंजाब गवर्नमेंट छापो आयो आहे जंहिंमें अता तारड़ त न मिलियो आहे, पर फवाद चौधरी खां जॾहिं इहो सुवाल कयो वियो त फवाद चौधरी साहब चवनि था त करे वठनि गिरफ़्तारी, उन्हनि सां अञा वधीक नफ़रत पैदा थींदी। अगरि हो गिरफ़्तार कंदा त ही भी दूर ना है जाती उमरा। ठीक ॻाल्हि आहे। अगरि जेको बनी गाला फेडरल हुकूमत जी टेरिटरी आहे, पुलिस जी हुनमें जुरिसडिक्शन में अचे थो, त पोइ जाती उमरा जेको आहे पंजाब हुकूमत जी पुलिस जी हुनमें अचे थो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहा ई त ख़दशो मौजूदु हो न, त जॾहिं पंजाब में ऐं KP में ज़ाहिर पुलिस त हुते जी लोकल प्रोविंशियल गवर्नमेंट जो अंडर अचे थी न, त ही जेको अगरि जेको कुझु इस्लामाबाद में कंदा त शहबाज़ गिल जो मामिलो त थियो थोरो जुदा। जी हा, उहो त जुदा थी वियो, छाकाणि त हुन ते हिकिड़ी इस्टाब्लिशमेंट ऐं असांजी ॿियनि मामलनि खे जे ज़ुमरे में अची वियो, त उनजो रिएक्शन त न पिया ॾेखारे सघनि, पर रिएक्शन ॾेखारीनि बि पिया। हाणे ही 25 मई वारो जेको हुन महिल राणा सनाउल्ला होम मिनिस्टर हो ऐं जेको पंजाब में वठ पकड़ PTI जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च जे ख़िलाफ़ु थी, हाणे हुनखे जवाबु छा आहे? ही तारड़ ऐं जेको अथनि अता तारड़ ऐं ॿिया जेके नवाज़ लीग वारा आहिनि उनजे ख़िलाफ़ु वठ पकड़ शुरू करे छॾी अथनि हुते पंजाब हुकूमत। 3 SHO हटाए छॾिया अथऊं, 3 SHO हटाए छॾियूं जेके हुनमें जिन ते इल्ज़ाम हो त हुननि PTI जे कारकुननि ते सख़्ती कई। ज़ाहिर हुते PTI वारनि खे बि त बाहियूं हूंदियूं न, त भई असांखे लठियूं हयूं, असां सां ही जुठूं कयूं, ऐं ही SHO अञा ताईं थाणे में वेठो आहे, त असांजी हुकूमत कहिड़ी आई? ही जेको टिट फॉर टैट आहे त भई तव्हां इस्लामाबाद में कंदो, असीं तव्हांखे लाहौर में ऐं पेशावर में करे ॾेखारींदासीं, त इहो किसो कीअं हलंदो? ॻाल्हि उहा ई आहे न, त जॾहिं सूबो ऐं वफ़ाक़ बल्कि हिते सूबा ऐं वफ़ाक़ टकराव में अची ईंदा, ऐं उहो बि वॾे में वॾो सूबो पंजाब टकराव में अची ईंदो, त ॾुखियो आहे कारवां वार हलाइण लाइ। सो आउं सम्झां थो त हिते ॻाल्हि बीहंदी कोन, ऐं एतिरी ओपन धमकियूं ॾियणु हिक ॿिए खे, ऐं कहिड़ी ख़बर ॾिसो न, हिकिड़ी सिनारियो आहे, राणा सनाउल्ला मिसाल ॻोठु वञे थो, फेडरल इंटीरियर मिनिस्टर आहे, इंटीरियर मिनिस्टर आहे न, घरू वज़ीर आहे मुल्क जो, उनखे जेको आहे पुलिस अचे करे दर ते बि बीहे, पुलिस अगरि दर ते बीह रहे ऐं हुनजी जेको दिफ़ा लाइ रेंजर्स ऐं फ्रंटियर कॉन्स्टेबलरी ऐं इस्लामाबाद पुलिस बीठल हुजे, त हीअ छा हिकिड़ो अजीब भयानक सूरत हाल पैदा थी वेंदी न। सो उन लाइ ॻाल्हियूं जीअं कल्ह बि डॉक्टर सदर अलवी चयो त ॻाल्हियूं किथे न किथे हलनि पियूं, ऐं अगरि ॻाल्हियूं नाकाम थियूं त शहबाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान सां हू ॻाल्हाईंदो पाण, त हिन मामले खे जेको हदूं न टिपणु ॾिबो, मुंहिंजे ख़्याल आहे कोशिशि थींदी त विच में किथे मामिलो ठापुर थिए, पर अगेन उहा डिस्कशन थींदी जेका अॼोको जलसो आहे, त उनमें इमरान ख़ान ईंदड़ लाहेमल छा थो पंहिंजी हिकमत अमली छा थो ज़ाहिर करे। सभु जेको फवाद चौधरी साहब इहा ॻाल्हि कई त तव्हां इलेक्शन अनाउंस कयो त हुन खां पोइ फ्रेमवर्क ते ॻाल्हियूं थी वेंदियूं, पर अॼु मरियम औरंगज़ेब बि इहा चयो त तव्हां जी माहौल ठाहिणु ज़रूरी आहे ॻाल्हियूं करण लाइ, तव्हां माहौल त साज़गार कयो, असां तव्हां सां ॻाल्हाइणु चऊं था तव्हां ॻाल्हियूं था ॾियो। केरु थो चए? मरियम औरंगज़ेब। एक्चुअली कल्ह इमरान ख़ान थोड़ो यू टर्न तो वरतो न पंहिंजी ॻाल्हि में। पहिरीं त चवंदो त लुटेरे हैं डाकू हैं, किसी सूरत बात नहीं होगी, चवंदो तालिबान सां ॻाल्हि थी सघे थी, अलहदगी पसंदनि सां ॻाल्हि थी सघे थी, पर हिननि सां PDM वारनि सां ॻाल्हि नथी थी सघे। पर कल्ह थोरो यू टर्न वरितो त जीअं तव्हां तारीख़ ऐलान कयो त PDM वारनि सां बि ॻाल्हियूं थी सघनि थियूं। मूं तव्हांखे चयो काफ़ी अरसो पहिरीं त ॻाल्हियूं कंदो ख़ान साहब, पोइ पाण भले न बि ॻाल्हाए, पर फवाद चौधरी आहे, शाह महमूद कुरैशी आहे, असद उमर आहिनि, हीअ ठहियलु ठुकियल कमेटी आहे न PTI वटि। ये जेका कमेटी जा ही 2 मेंबर तव्हां मूंखे हा इहे तव्हां नाला हींअर मूंखां पुछी वठो, इहे 2 नाला हूंदा, फवाद चौधरी, इहे वेंदा हुन पासे का जेको आहे मतिलबु थी सघे थो साद रफ़ीक हुजे, थी सघे थो त जेको आहे पीपल्स पार्टी जो कायरा साहब हुजे, या एहसन इक़बाल नवाज़ लीग जो, त इहे हुतां त ख़ैर काफ़ी माण्हू अथनि, हिननि वटि 2 ई माण्हू ईंदा ऐं ॻाल्हियूं थी वेंदियूं, पर बशर्त आहे त डेट अनाउंस थिए। पर अगरि मरियम औरंगज़ेब बि अॼु जेको लचक ॾेखारे पई त तव्हां माहौल ठाहियो, हाणे माहौल जो मसइलो इहो आहे त अगरि अॼु इमरान ख़ान पंहिंजे जलसे में को अगरि त जीअं मूं कल्ह बि चयो पिए त हिकिड़ी फ़िक्री निशस्त कई, माण्हुनि जी ज़हनी तरबियत कई रुगो, पोइ त ख़ैरु आहे, पोइ हीअं थींदो आहे, पोइ हीअं थींदो आहे, पोइ इस्लाम असांखे हीअ सेखारे थो, पोइ असांजा इख़्लाक़ियात असांखे हीअ सेखारीनि था, पोइ आउं इंग्लैंड में हुउसि त हीअं थी वियो, पोइ माहौल ठहणु शुरू थींदो। अगरि हीअ कहाणी सॼी पुराणी ॿुधाई त पोइ त ख़ैरु आहे,
पर अगरि चई त न हाणे अचो त इस्लामाबाद ॾे मार्च कयूं था ऐं इस्लामाबाद जो चौघिर्द पाण धरणो हणी अंदरि नथा वञणु ॾियनि, पाण चौघिर्द धरणो हणी वेही रहूं था, त बसि पोइ गेम थी वई। अच्छा जेका कल्ह बि हल्की फुल्की मतिलबु सदर आली साहब बि ॻाल्हि कढी त अपॉइंटमेंट जेका आहे उन ते हले थी पई डिस्कशन, उन खां पोइ मरियम औरंगज़ेब साहब जो चवणु त न अहिड़ी का डिस्कशन अंडर डिस्कशन आहे कोन, पर हा की गवर्नमेंट जो सवाबदीद आहे एक्सटेंशन ॾियणु या अपॉइंटमेंट करणु। सही, ॾिसो न हुकूमत जो त सवाबदीद आहे, इहो सवाबदीद पहिरीं आसिफ़ ज़रदारी साहब जी हुकूमत में पीपल्स पार्टी इस्तेमालु कयो, जनरल क्यानी खे एक्सटेंशन ॾिनो। उनखां अॻु असांजा जेके डिक्टेटर्स अची आर्मी चीफ सदर थी वेंदा त पंहिंजे पाण खे एक्सटेंशन पाण ॾेई छॾींदा, उन्हनि खे ज़रूरत न हूंदी कंहिं ॿिए जी। पर सिविलियन हुकूमत में इहो शुरूआति विधी पीपल्स पार्टी जी हुकूमत में, ज़रदारी साहब क्यानी साहब खे, जनरल क्यानी खे एक्सटेंशन ॾिनो 3 सालनि जो, राहिल शरीफ़ साहब खे एक्सटेंशन, राहिल शरीफ़ साहब, जनरल बाजवा साहब खे एक्सटेंशन ॾिनो इमरान ख़ान साहब, ऐं पोइ हिन जी कानून साज़ी बि बिस्मिल्लाह करे कराए वरितई। पहिरीं घटि में घटि कानून मौजूदु न हो, जी हा, हिकिड़ो कन्वेंशन ते बेस्ड हुयो, हू हिकिड़ी प्रैक्टिस ते बेस्ड हो। पर उहो अलाह भला करे हुन महिल जो जेको चीफ जस्टिस साहब हो, हा आसिफ़ सईद कोसा साहब, वॾो हिकिड़ो जी हा ज्यूरिस्ट पंहिंजे पाण खे वज़न ख़ैर बहरहाल हू पोइ कानून साज़ी थी वई आहे त एक्सटेंशन मिली सघे थो। ऐं इमरान ख़ान साहब ते एतिरी तकड़ में एक्सटेंशन जो ऑर्डर साइन कयो हो, पंहिंजे प्राइम मिनिस्टर जे लेटर हेड ते जेको आहे उहो एक्सटेंशन इमरान ख़ान साहब करे छॾी। पोइ कंहिं ॿुधाए त साईं ईअं न थींदो, बादशाह सलामत न आयो, तव्हांखे जेको आहे उहो पूरो प्रोसेस हूंदो, समरी वेंदी, ही थींदो हू थींदो। पर उन में वरी इहो बि ऑप्शन खोले छॾियो त 1 साल जी वधीक एक्सटेंशन बि थी सघे थी। जी हा, जी हा। सो अगरि मरियम औरंगज़ेब साहब, पर आऊं इन ॻाल्हि ते इन करे ही माण्हू मुख़्तलिफ़ अफ़वाहूं ऐं मुख़्तलिफ़ स्पेकुलेशन्स ऐं हीअ सभु कंदा आहिनि, आऊं इन करे नथो कयां छाकाणि त आऊं सम्झां थो त अप्रैल में इन ई साल यानी केतिरा 3-4 महीना असांजे फ़ौजी तर्जुमान DG ISPR वाज़े नमूने इन ॻाल्हि जी तरदीद कई हुई त जनरल बाजवा साहब एक्सटेंशन न वठंदो ऐं हिन ते स्पेकुलेशन ऐं ॻाल्हियूं बंदि थियणु खपनि। सो मूं चयो भई ज़ाहिर असांजो आर्मी इस्टेब्लिशमेंट जो तर्जुमान चए पियो त जनरल बाजवा साहब एक्सटेंशन न वठंदो त बहस छाजी आहे, ॻाल्हि ख़तमु थी वञणु खपे। अलाए मरियम औरंगज़ेब साहब वरी छो एक्सटेंशन जी ॻाल्हियूं कनि थियूं। सो सवाबदीद हुननि जी ज़रूरु आहे, पर एतिरो सोलो बि कोन्हे। कॉलर हिन सां गॾु गुलाम यासीन महर सक्कर मां। जी महर साहब छा चवणु चाहींदा? असरानी साहब सां सवाल आहे असांजो। गुलाम यासीन महर थो ॻाल्हायां सक्कर मां। मां हिते बल्दिया इलेक्शन विडियो आहियां UC नाज़िम ते, ऐं मां UC मां खटी वियुसि ऐं हिते पंहिंजो जीअं शाह टाउन मां असां UC नाज़िम थियो, मां हितां पंहिंजो UC चेयरमैन थियुमि मां। पर हाणे उन मां खां पोइ असांखे 11 फॉर्म मिलियो, 11 फॉर्म खणी वियासीं हिते हिकिड़ो वटि RO जेको आहे सो ई असां जॾहिं RO वटि पहुता त RO असांखे हुते सर्टिफिकेट ॾिनो खटण जा। उन खां पोइ ख़बर ई न पई असांखे रिकाउंटिंग जी ॻाल्हि आई। रिकाउंटिंग जी छा मतिलबु आहे? 11 फॉर्म जो छा मतिलबु आहे? रिकाउंटिंग जो छा मतिलबु? छा इहो कानूनी आहे? असांखे वरी घटि करे हुनखे हारायो वियो। इहो जा त सिलेक्शन हुजणु खपे, पोइ नाला ॾियणु खपनि। हिते पीपुल्स पार्टी खे त हिनखे खटाए छॾियो। पोइ त असां न विढ़ूं इलेक्शन। माण्हुनि जे दिलनि खे ॾुखाईंदड़ आहिनि, जेके असांजा सपोर्टर आहिनि उहे ॾुखाईंदड़ आहिनि। हींअर असां ॻाल्हि कयूं था त 11 फॉर्म जॾहिं मिले थो त असांजी हैसियत खटण जी पोज़ीशन में अचे थी पई, पोइ छो असांखे रिकाउंटिंग जो हिकिड़ो बहानो करे हारायो वञे थो पियो? इन ते थोरी महर साहब हुन ॻाल्हि खे त काफ़ी अरसो थी वियो, इलेक्शन खे त काफ़ी टाइम गुज़री वियो। बहरहाल हाणे मूंखे ख़बर न आहे साईं त कानूनी नुक़्तो त तव्हांखे कानूनदान खां पुछो, लेकिन असां वटि इलेक्शन जी जेका शफ़ाफ़ियत आहे ऐं इलेक्शन जी जेका ज़ाहिर ही लोकल कामोरा जेके आहिनि, इहे रिटर्निंग ऑफिसर्स हूंदा DC, ऐं ही त ज़ाहिर ही त जेका हुकूमत वक़्तु हूंदी कहिड़ी बि हुजे उहो उनजो ॿुधंदा न। DC खे सुभाणे बि त DC रहणो आहे न। सो ज़ाहिर इलेक्शन फेयर थियण जा त घणा तव्हांखे अलाए छो महर साहब आसरो हो। ऐं बहरहाल हाणे इनखे तव्हां कंहिं कानूनी मशवरो कंहिंखां वठी वठो। पर असां वटि वरी इहो थिए थो त
अक्सर ॾिठो आहे त सेनेट जी इलेक्शन चैलेंज थिए थी या MPA जी चैलेंज थिए थी या MNA जी, त उहो असां वटि हलंदो रहे थो केस टे त आख़िर में मुद्दो ख़तमु थियण में 2 महीना बचनि था त फ़ैसिलो अचे थो हा बाबा वाक़ई में धांधली थी। त ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॾिसो न, इहो जॾहिं माण्हुनि जा वेसा खॼनि था, माण्हुनि जो एतबार खॼे थो। हाणे मेहर साहिबु चए पियो त भई संदसि जेके चाहींदड़ आहिनि उन्हनि खे ॾुख थिए पियो, ज़ाहिर थियो, पर ॾुख सां गॾु हुननि जो हिन इलेक्शनरी प्रोसेस खां जेको वेसा खॼे थो, एतमाद खॼे थो, इहो वॾो नुक़सानदेह आहे। जॾहिं तव्हांखे पंहिंजे जुडिशियल प्रोसेस मां बि एतबार खॼे थो, यार हाणे कोर्ट में वेंदासीं त 10 साल लॻी वेंदा, 15 साल लॻी वेंदा, केरु थो वञे यार, पाण जेको ॾेई वेठी पंहिंजे हक़ ते हथ बि खणिजे, बसि कीअं न कंहिं नमूने ईअं करे छॾिजे। त बेसिकली इहो एतमाद खॼणु आहे न। सो असांजे इलेक्ट्रोल प्रोसेस हुजे, असांजो जुडिशियल प्रोसेस हुजे, असांजो जेको ब्यूरोक्रेटिक प्रोसेस आहे, असांजा ही सभु मामला, असांजी ब्यूरोक्रेसी जेको सरकारी मिशनरी में तव्हांखे कमु हुजे त तव्हां हिकिड़ो माण्हू वेंदो, उहो चवंदो न सही कमु नथो थी सघे, अच्छा नथो थी सघे, ॿियो माण्हू भर में वठी ईंदो, चवंदो त आउं कराए ॾेई, उहो ई कामोरो 5 रुपया वठंदो ऐं न थियण जोॻो कमु जेको ज़ाहिरी तरह न थियण जोॻो हूंदो उहो तव्हांखे करे ॾींदो। त तव्हांखे हाणे को ब्यूरोक्रेट या सरकारी ऑफिसर अमलदार अगरि कॾहिं चए थो न हीउ कमु न थींदो, त छाकाणि तव्हांजो एतमाद ई न आहे हिन प्रोसेस में, तव्हां हुनखे चवंदो सर भला कुझु ॾेई वठी करे वठो, ऐं 95% उहो साॻियो काम वारो ॾेई वठी करे छॾे थो। त जॾहिं माण्हुनि जो वेसा खॼे थो न, उहो ॾाढो नुक़सानदेह हुजे थो। कॉलर सां गॾु मुमताज़ बुगियो सेवण मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? यासिर साहब, अर्ज़ु इहो अली साहब अर्ज़ु आहे त असांजे एरिया में आहे खेरो देरो वॾी 20,000 खनि एकड़ ॿेले जी ज़मीन आहे, जेका मुख़्तलिफ़ माण्हू कब्ज़ो कयो, ॿेले खाते जी मिली भगत सां, जिते हिकु वणु न आहे लॻाए, हिते वण लॻणु खपनि, हालांकि वज़ीर आला जो हल्को आहे पंहिंजो। तो असांजी गुज़ारिश इहा आहे त आला इख़्तियारियुनि ते अली साहब जे थ्रू ॻाल्हि पहुचे त इन ते कब्ज़ा ख़तमु कराए ॿेलो हणाए वञे, वण हणाया वञनि, जेको वण जी खोट आहे असांजे सिंध में या पर पाकिस्तान में, जंहिंजे करे गर्मी या इहे मींहं वग़ैरह नथा पवनि। ठीकु आहे साईं। पर ऐं हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं जेको मेहर साहिबु सखर मां फ़ोन कयो, त ठीकु आहे असांजो एतमाद खॼे पियो, पर अगरि कंहिं सां ज़्यादती थिए पई त भला अदालतनि ॾे मरता न क्या करता वञे थो न। अगरि सरकारी अमलदार में कमु आहे त मरता न करता वञे थो न। ईअं ई साईं हीउ जेको इलेक्ट्रोल प्रोसेस आहे, इन मां बि माण्हुनि खे बहरहाल ईमान जहिड़ो रखिणो पवंदो त कंहिं ॾींहुं ऐं एतिरे वॾे अंग में वोट ॾियणु खपनि जो धांधली जो इम्कान मुश्किल थी वञे, इम्कान पोइ बि रहंदो, पर अगरि असां वटि 50-55% 60% माण्हू वोट ई नथा कनि त इहो बि ग़लति आहे। ठीकु आहे, ऐं सम्झां थो त शफ़ाफ़ न आहिनि, लेकिन नेक्स्ट टाइम मेहर साहिबु तव्हांजे जेको UC आहे उन जा माण्हू एतिरे वॾे अंग में वोट ॾियनि जो धांधली ॾुखी थी पए। जेको बुगियो साहिबु चवनि पिया सही, हाणे ॿेला इन्हनि ॿेलनि जी कब्ज़ा ऐं हिननि जी वाढी जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट कंहिंजो हिकिड़ो पूरो वाज़े हुकुम आहे, उनजे बावजूदि नथो थिए, अञा बि कब्ज़ा आहिनि। तव्हांजे हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे, अलाए सुप्रीम कोर्ट जो आहे, मूंखे विसरे पियो, बहरहाल आला अदलिया जो फ़ैसिलो आहे। तव्हां पाण ॿुधायो पिया त तव्हां चीफ मिनिस्टर साहिब जे हल्के जी ॻाल्हि कयो पिया, त आउं कहिड़ी आला इख़्तियारी खे अर्ज़ु कयां। सो बहरहाल आला अदलिया जो हुकुम आहे, आला तरीन जेको इख़्तियारी आहे उनजो हल्को आहे, त पोइ हाणे आउं विच में ग़रीब माण्हू छा करे सघां थो? बुगियो साहिबु, आउं दुआ करे सघां थो, पर हाणे पोइ भेरे बरसाति न पई थी, दरिया सुको पियो, त कई माण्हुनि फ़ोन करे मूंखे चयो त मुंहिंजो दुआ था कयूं। हाणे इहो नथो चवां त हीअ बरसातूं ऐं हीअ जेको मुंहिंजी दुआ सां अची वियूं, पर ज़ाहिर लखे माण्हू जॾहिं हथु खणनि था त दुआ घामिजे त सही थी। पोइ हाणे हुनजो अची दुआ कयूं त असांजे ॿेलनि खे, छाकाणि त हीअ ॿेला सिंध जी सूंहं आहिनि, हीअ असांजी इन्वायरमेंट आहे, असांजी माहौलियात आहे, हीअ धरती मां आहे त हीअ वण हुन जा वार आहिनि। सो जेतिरो बि ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे, वण त माण्हुनि खे उहे पोखणु खपनि।
अली साहब पंहिंजी इलेक्शन ते ॻाल्हि हले पई त इमरान ख़ान साहिबु 90% तां जेको पाण बीहण जो फ़ैसिलो कयो आहे उनखे फवाद चौधरी साहिबु काफ़ी इंडोर्स बि कयो आहे। फवाद चौधरी साहिबु चवनि था त हाणे शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान बि अगेंस्ट बीहनि त ख़बर पइजी वञे केतिरी पॉपुलरिटी आहे कंहिंजी। सही, अगरि शख़्सी पॉपुलरिटी ॾिसणी आहे त हीउ बि हिकिड़ो तरीक़ो आहे, पर मौलाना फज़ल रहमान जी पंजाब में एतिरो वोट बैंक आहे कोन, सिंध में बि कराची में हूंदा शायदि कुझु मदरसा, मतिलबु कुझु हल्को हूंदो, ऐं न त छा ईअं बिल्कुलु ज़ीरो न हूंदो। ख़ैर इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। हिकिड़ो अगरि शख़्सियतुनि जो ई मुक़ाबिलो कराइणो अथव त पोइ ईअं कयो त हीअ 3, 4, 5, 6 जेके पार्टी सरबराह आहिनि उहो असां वटि हमेशह आमर छो रेफरेंडम कराईंदा आहिनि। जी हा, हिननि जो हिकिड़ी मुल्की सतह ते हिकिड़ो इलेक्शन कराए छॾिजे त भई इमरान ख़ान, पर हाणे मसइलो इहो आहे त उहे इलेक्शन बि त फेयर थियनि न। पर जेके पार्टी इलेक्शन्स थींदा आहिनि उन में बहरहाल लोकल जेको उम्मीदवार हूंदो आहे उनजो बि अमल दख़ल हूंदो आहे इलेक्शन में। हिते इमरान ख़ान पाण विढ़े पियो, पॉपुलैरिटी जो वॾो इम्तिहान वठे पियो, पंहिंजी पॉपुलैरिटी जो इमरान ख़ान वॾो इम्तिहान वठे पियो। ऐं रुॻो एतिरी ॻाल्हि कयां। कॉलर सां गॾु आरिफ़ क़ाइम ख़ानी उमरकोट मां। जी क़ाइम ख़ानी साहिबु छा चवणु चाहींदा? जी साईं। जी साईं, अर्ज़ु इहा आहे त मुंहिंजो काज़ी साहिब खे चवणो, उमरकोट मां ॻाल्हायां पियो, आरिफ़ क़ाइम ख़ानी। उमरकोट मां लाल माली, शाह महमूद कुरैशी ही ॿियनि था PTI जा, पर हिननि खे बि कंहिं न कंहिं केसनि में अटकाए या धांधलियूं करे ही हराए था छॾनि या उणी बि करनि था। पर अव्हांखे छा थो लॻे सिंध में को चेंजिंग ईंदी या न? ही साॻियो सूर पिटणो पवंदो? 15 साल जीअं पिटूं पिया, को हिन UC अहिड़ी कोन ठाही था पाण चऊं को पेरस ठाही हुजे। 15 साल जो वॾो अरसो आहे जेका हिननि को बि इंफ्रास्ट्रक्चर या कंहिं सूरत में पाण खे हिते को फ़ाइदो कोन मिलियो आहे। काज़ी साहिब जी राय हिते। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर आकिब राजपर कराची मां। जी राजपर साहिबु छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। सिर्फ़ु इहो आहे पहिरीं AR1 जेका बंदिश कई वई आहे हुकूमत वक़्त जी हुकूमत तरफ़ां, हाणे असांजो मुंहिंजो सुवालु सिर्फ़ु इहो आहे काज़ी साहिब जन खां त ठीकु आहे AR1 जो रवैयो ख़ासि करे सिंधी माण्हुनि सां या सिंधी इशूज़ ते ॾाढो जेको आहे नफ़रत अंगेज़ रहियो आहे। हुनजा खोड़ सारा एंकर सॼो ॾींहुं सिंध जे ख़िलाफ़ पिया ऊट पटांग ॻाल्हियूं कंदा आहिनि। पर पोइ बि असां जीअं त डेमोक्रेटिक माण्हू आहियूं, काज़ी साहिब पंहिंजे प्लेटफॉर्म तो इन जी मज़म्मत करे त बि ठीकु आहे, उन्हनि खे हुनजे दायरे में पैरामीटर्स में सज़ा ॾियो, पर कंहिं चैनल खे बंदि करे 2-3 हज़ार माण्हुनि खे बेरोज़गार करणु इहो वरी इंसानियत जे ऐं जेको बेसिक डेमोक्रेसी आहे, जेके प्रिंसिपल आहिनि फंडामेंटल जेके राइट्स आहिनि उनजे ख़िलाफ़ु आहे। त मुंहिंजो काज़ी साहिब को इहो सुवालु आहे त AR1 ते ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे ऐं हिन मज़म्मत करणु घुरिजे हुकूमत जे हिन अमल जी। महिरबानी। ठीकु आहे राजपर साहिबु। जी क़ाइम ख़ानी साहिबु, जेका तव्हां ॻाल्हि कई त को सिंध में पॉलिटिकल मुतबादिल, हाणे ॾिसो मुतबादिल त हूंदा ई आहिनि। ही को लोकल बॉडीज़ जी इलेक्शन में बि थींदा आहिनि, पर लोकल बॉडीज़ में त पाण ॾिठो त पहिरें मरहले में 30-35% जेका आहिनि अनअपोज़्ड माण्हू अची विया। 1000 कैंडिडेट टोटल 30% थिया टोटल जा। पर ही जेको जनरल इलेक्शन थींदा इन में अनअपोज़ ऐं नथो सम्झा केरु ईंदो, सफ़ा हाणे धौंस धांधली थी वई त ॿी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन में इलेक्शन थींदा। हाणे मुतबादिल छा हूंदो आहे? मुतबादिल ज़रूरु उमरकोट हुजे या कुनरी हुजे या मिठी हुजे या छाछरो हुजे या XYZ जॻह हुजे, माण्हू त बीहंदा। तव्हांखे हू मुतबादिल वणे थो या नथो वणे इहो तव्हांजो मसइलो आहे। मुतबादिल त हुजे थो न, हर तक तां 2, 3, 4, 5 माण्हू बीहंदा आहिनि, MPA हुजे या MNA हुजे। पोइ तव्हां पाण ई चवंदा त हीअ त ईअं आहे हल्को उम्मीदवार आहे, यानी तव्हां हुनखे मुतबादिल जी हैसियत ई नथा ॾियो। तव्हां चवंदा हीअ असां जहिड़ो ग़रीब माण्हू आहे, इहो छा MPA थींदो, इहो किथां MPA थींदो? छा कंदो? अच्छा, अक्सरियत न त हू अक्सरियत जी नुमाइंदगी त हू ग़रीब माण्हू करे पियो, छाकाणि तक में अक्सरियत त ग़रीब माण्हुनि जी हुजे थी, पर ग़रीब माण्हू हुनखे वोट नथो ॾिए। उहो बंगले में वञी बंगले में साम्हूं पट ते वेहे थो हीअं करे भोतारे साम्हूं, पर पाण जहिड़े माण्हू खे चओ त हीअ त मूं जहिड़ो आहे हिनखे छो वोट ॾियां। सो मुतबादिल त हूंदा आहिनि। हाणे के तव्हां चओ था त हिकिड़ी पार्टी सतह ते को मुतबादिल हुजणु खपे, त जिन्हनि शख़्सियतुनि जा तव्हां नाला खणो पिया, ख़ासि तौर ते शाह महमूद कुरैशी साहिबु, हू वाइस चेयरमैन आहिनि PTI जा। हींअर पाकिस्तान में काफ़ी हंधनि ते स्पेशली पंजाब ऐं KP में जेको उभरी एज़ अ मुतबादिल उहो PTI उभरी। हाणे अगरि शाह महमूद कुरैशी साहिब ई
ऐं हुनजो पार्टी जो चेयरमैन इंटीरियर सिंध में को इंट्रस्ट न रखंदा त फ़िलहाल मूंखे तव्हां क़ाइम खानी साहिबु फ़िलहाल त जवाब ई सम्झो, फ़िलहाल त को ॿियो नज़र नथो अचे ऐं हिननि जी का दिलचस्पी न आहे। हिननि खे कराची अली ज़ैदी साहिबु सिंध जो सदर हूंदो ऐं ही त हिननि जी कराची खां ॿाहिरि त हिननि जी सोची न आहे। कराची में बि ख़ैर उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे, लेकिन इंटीरियर लाइ त सो हाणे इहो तव्हां वटि तव्हांजी तक मां भले कोई हिसाब हाराए विया हुजनि। बाक़ी जेको धांधली जो सुवालु आहे, ॾिसो धांधली त हाणे हिन दफ़े ओड़ी न थी सघंदी, मुंहिंजो ख़्यालु आहे, या मुंहिंजी ख़ुशफ़हमी आहे, मुंहिंजो ख़्यालु ऑब्लिक ख़ुशफ़हमी सम्झो त शायदि 2018 जहिड़ी न थी सघंदी, छाकाणि 2018 में ऑर्गेनाइज़ धांधली हुई। जी हा, उहो त 2-3 साल लॻा हुन में, उहो त पूरी स्क्रिप्टेड धांधली हुई। जी हा, जी हा, सिंध में हराइणो हो, जी हा, किथे खटाइणो हो, किथे हराइणो हो, उहो सॼी स्क्रिप्टेड हुई। नैरेटिव ते ऐं हाणे उहो राज़ न आहे, सभिनी खे ख़बर आहे त कीअं छा थियो 2018 जी इलेक्शन। त हिन दफ़े मूंखे लॻे थो त ऑर्गेनाइज़ न हूंदो जेतिरो लोकल जंहिंमें दम हूंदो। एग्ज़ैक्टली। ऐं उमेद त केयर टेकर बि एतिरी धुर ज़ाहिरी धुर न थींदी हिन दफ़े, ख़्यालु आहे, ख़ुशफ़हमी ख़्यालु जेको चओ सही। सो इन करे ऐं पर माण्हू जंहिंखे बि वोट ॾियणु चाहिनि था, अलिफ़ के ॿिए खे मुंहिंजो हुन सां वास्तो न आहे, पर चवां थो त एतिरे वॾे अंग में निकिरी वोट कनि जो धांधली जो इम्कान मतिलबु ॾुखियो थी, धांधली करणु ॾुखी थी वञे। अच्छा साईं राजपाल साहिबु, मां त जंहिं ॾींहुं खां ARY जे ख़िलाफ़ न्यूज़ जे ख़िलाफ़ ही एक्शन थियो आहे, आउं तुंहिंजी मुखालफ़त कयां पियो, मज़म्मत कयां पियो, छाकाणि त शहबाज़ गिल छा चयो आहे, हू त ख़ुदि हिकिड़ी नॉनसेंस ॻाल्हि हुन कई, हू त आउं हुनखे डिफेंड न, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हाणे हिननि जो बि डिले मैकेनिज़म ख़राबु थियो हिननि खे ई शइ, लेकिन हुनजी सज़ा एतिरी मिलणु त तव्हां चैनल बंदि करे छॾियो। सो चाहे ARY हुजे, चाहे जियो खे बंदि कयो वियो इमरान ख़ान जी हुकूमत में, चाहे इमरान ख़ान जी हुकूमत में न हुन खां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में डॉन अख़बार ते सख़्तियूं कयूं, ऐं हिन सभु शयुनि जे ख़िलाफ़ु आहियां, छाकाणि त हिन सां हासिलु कुझु नथो थिए। तव्हां पंहिंजे मुल्क में ज़ाहिर 2-3 हज़ार माण्हू बेरोज़गार थियनि था, तव्हांजी हिकिड़ो सॼी दुनिया में इम्प्रेशन वञे थो त हीअ कहिड़ी दौर जी कहिड़े क़िस्म जी ही जमहूरियत आहे या सिविल दौर आहे, जंहिंमें मीडिया ऐं अख़बार चैनल्स ऐं अख़बारूं बंदि करे छॾिजनि, त इहो को सुठो अमल त न आहे। लेकिन असां वटि बदकिस्मती सां जॾहिं जियो सां का जुट थिए थी त ARY वारा जेके आहिनि उहे चवनि था बिल्कुलु ठीकु पियो थिए, हाणे ARY सां थिए थो त ॿिया चवनि था ठीकु पियो थिए। हीअ हिकिड़ी ऐं सम्झां थो त हिकु प्रोफेशनलिज़म न आहे, ऐं नथो चाहियां त ब्रादरीज़म हुजणु खपे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जेको आहे या फ्रीडम ऑफ प्रेस जेको आहे उहो त हीअं न आहे अॼु हुन हिकिड़े जो वारो आहे, सुभाणे ॿिए जो हूंदो, वारे ईअं ई थिए पियो, ईअं थींदो आहे, फ्यूटाइल आहे। ठीकु आहे, सो ज़ाती आहे हीअ जेको जेतिरी बि सो कॉल्ड आज़ादी आहे सहाफ़त खे, इहो हिकिड़ी वॾी जाखोड़ ऐं महिनत, ही सोशल मीडिया न आहे, हिन अख़बारनि ख़ासि तरह अख़बारनि वॾी तकलीफ़ूं सठे सहाफ़ियुनि जेको आहे हीअ आज़ादी वरिती असांजे मुल्क में। सो उनखे ईअं कॉम्प्रोमाइज़ न करणु खपे। ऐं मतिलबु हिननि जो मसइलो आहे, अच्छा कंहिं नंढे या वॾे सां सवाल इहो आहे त को सिंधी या को रीजनल चैनल अची वेंदो त हिननि कंहिं बि उर्दू चैनल जी कन ते बि जूं न सुरंदी। ऐं चवां थो कॉम्पिटिशन भले रखो पाण में, ज़ाहिर बिज़नेस आहे, लेकिन इहो सफ़ा अकेलो करे जेको मरण ॾियो था, दुश्मन मरे त खिलणु न खपे, सॼण बि मरी वेंदा आहिनि। जी हा, जी हा, पोइ त किथे न किथे। ऐं सभु जेको पंहिंजी ॻाल्हि हले पई इमरान ख़ान जे नमन तकनि था भेण, पर अगरि जे हिकिड़ो रखिजे सोच त अगरि इमरान ख़ान साहिबु छो जो पाण बि काफ़ी सपोर्टर आहिनि, प्रोपोनेंट आहिनि पंहिंजो इन जो त 1 मैन इलेक्ट थियणु खपे हिकिड़े माण्हूअ जो, जीअं मेट्रोपॉलिटन जे कराची सिटी जी हुननि ॻाल्हि कई, सदारती सिस्टम जी हुननि ॻाल्हि कई, 9 तकनि तां अगरि इमरान ख़ान 9 न चलो 4-5 बि अगरि खटी था वञनि त वरी उहा डिबेट केॾी स्ट्रॉन्ग थी न सघे। ॾिसो उहा हिकिड़ी ख़ाम ख़्याली आहे त पाकिस्तान में सदारती निज़ाम आणिजे, इहा हिकिड़ी ख़ाम ख़्याली आहे त हिते को नओं आइन जेको आहे उहो मंज़ूर थी सघे थो, ऐं फेडरेटिंग यूनिट्स आहिनि इहे, हिन में सदारती निज़ाम इहो हिकिड़ी ख़ाम ख़ा जी हिकिड़ो शोशो छॾियो वेंदो आहे, ऐं इमरान ख़ान साहिब जे बि ज़हन में आहे त ख़ाम ख़ा जो शोशो आहे। बाक़ी हीअ त मसइलो इहो आहे त हींअर इमरान ख़ान खे चवनि था त माइनस पहिरीं माइनस हुनजी नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि थींदी, पोइ माइनस ज़रदारी जी ॻाल्हि थींदी, त पहिरीं माइनस अल्ताफ़ ज़रदारी, पोइ चवंदा -3, हाणे 4th आहे जंहिंखे माइनस करण जी कोशिशि थिए पई। ठीकु आहे,
पोइ नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहिब माइनस थी विया छा? लंडन वारे जो त किसो ॿियो हो, ये ॿई माइनस थी विया छा? नवाज़ शरीफ़ भले लंडन वेठो हुजे पर छा पाकिस्तान जी पॉलिटिक्स में माइनस थी वियो आहे? हा, हू भले सुप्रीम कोर्ट मां फ़ैसिला ॾियारे छॾियो, पोइ माइनस थी वियो आहे छा? अॼु बि ॻाल्हियूं थियनि थियूं त उहो वापसि थो अचे या उनखे ऐं आणो पवंदो, जेके भलाऊं हिते क्रिएट जी आहे सो पर उहो जेके आणण वारा आहिनि उहे घबराइनि इहो था त ईअं न त वरी सुभाणे हू थींदो न हिकिड़े खे मारण लाइ ॿियो ठाहिबो आहे, उहो ॿियो बि वॾो जिन ॿई जिन विढ़णु शुरू थी वेंदा आहिनि, अलॻि मसइलो आहे। सो उहे माइनस थी विया जो इमरान माइनस थी वेंदो। साॻिया आज़मायल बेतुका नुस्ख़ा असां वटि बार बार वरजाया वञनि था ऐं रिज़ल्ट जेको आहे 0/0 आहे। अच्छा, मगर हिकु जीअं सवाल रखिजे, इमरान ख़ान साहिब जेको आहे 9 तकनि तां अगरि खटनि था नथा खटनि जेको बि, अगरि हाराए वञनि था पिया त पोइ केतिरो हर्ट आहे PTI? मां तव्हांखे हिकिड़ो जुमिलो चयो न शुरू में, तव्हां मूंखां पुछो पॉपुलैरिटी त पंहिंजी मक़बूलियत जो ही थोरो सवायो इम्तिहान वठनि पिया। अगरि हिन मां हिकु या ॿिनि ते खटिया ऐं 7 ते हाराए विया, यस, त हिकिड़ो कॉमन मैन, ॿियनि पार्टियुनि जो त हिकिड़ो नॉर्मल माण्हू आहे न जेको बि अगेंस्ट बीहे थो। हा, साम्हूं त को बि नवाज़ लीग जो या पीपल्स पार्टी जो या कंहिंजो बीठल हूंदो, उहो हाराए वियो त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। पर इमरान ख़ान कराची में जेको आहे लियारी मां पीपल्स पार्टी जेके रऊफ़ अहमद खां हाराए वियो, मिसाल XYZ खां, त पोइ त इहा पीपल्स पार्टी चवंदी त हीअ त असांजे कारकुन खां बि हाराए थो वञे, हीअ तव्हांजो लीडर छा जो आहे? जी हा। ऐं ईअं सो ॾुखियो हीउ फ़ैसिलो हुन थोरो, हा, हीउ जेको पंहिंजी पॉपुलैरिटी जो थोरो सवायो इम्तिहान वठे पियो इमरान ख़ान, पॉलिटिकल फ़ैसिलो माना थोरो अजीब। लेकिन इमरान ख़ान इहो चवणु चाहे थो त हीउ जेको तव्हां मूंखे माइनस करण जी ॻाल्हि कयो पिया, आऊं ई त आहियां तहरीक इंसाफ़, ॿियो तहरीक इंसाफ़ थींदी छा आहे? ऐं फैक्ट बि आहे त PTI माइनस इमरान ख़ान, वॉट इज़ PTI? नवाज़ लीग माइनस नवाज़ शरीफ़, वॉट इज़ नवाज़ लीग? फवाद चौधरी साहब त चवनि था त माइनस PTI माइनस इमरान ख़ान पाकिस्तान जी सियासत ई न आहे। अच्छा, चलो उहो त फवाद चौधरी चए थो न, जी हा, ठीकु आहे, उहो त ख़ैर अलॻि। अच्छा, शहबाज़ गिल साहब जी स्टेटमेंट ते इमरान ख़ान साहब थोरो हल्को फुल्को नरम रवैयो ॾेखारे छॾियो आहे। अॼु सेलिब्रिटी सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान साहब जो चवणु त कुझु लफ़्ज़ हुया, कुझु जुमिला हुया जेके न चवणु खपनि आहे शहबाज़ गिल खे। पोइ शायदि मस्त इमरान ख़ान पूरो ॿुधो अथसि, जी शायदि पहिरें ॾींहुं पूरो ॿुधो ई कोन। अॼु ख़ान साहब खे ख़्यालु आयो आहे त कुझु जुमिला उनखे न चवणु खपनि, चई त कुझु जुमिला उनखे न चवणु खपनि। पर ॾिसो, ही शयूं गुज़री वञनि थियूं। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त एतिरी घणी शयूं हिन मुल्क में असां थींदे ॾिठियूं, ऐं जॾहिं थींदियूं त असां चवंदा हुल हाणे त बसि अलाए छा थी वेंदो, हफ़्ते खां पोइ ॿी ॻाल्हि हूंदी। जी हा, वक़्तु मटि ज़ाहिर आहे। त तंहिंजे करे मां चवां थो त हीउ जेको चैनल्स खे बैन करणु, हीउ करणु, हू करणु, हू अॼु मूं ख्वाजा आसिफ़ जो बयानु जेको पढ़ियो पियो, वाक़ई में शुक्र अल्हम्दुलिल्लाह त पंजाब में इहा सोच आई आहे। जी हा, पंजाब जो एॾो ख्वाजा आसिफ़ इहो चयो त भई हीउ जेको PTI वारनि पंजाब जी रोडनि तां ऐं थंबनि तां, सेंट्रल पंजाब जी रोडनि ऐं थंबनि तां जेको आहे ही पाकिस्तान जा झंडा लाइ PTI जा झंडा लॻाया आहिनि, इहो कमु अगरि बलूचिस्तान, सिंध या KP में थिए हा त अलाए केतिरा फतवा जारी थी वञनि। सुभान अल्लाह ख्वाजा आसिफ़, जी हा, मेरे क्या बात की है, पहिरों चक्कर क्या आपकी शान में क्या अर्ज़ करूं। ॾिसो, सुठी ॻाल्हि आहे, जी हा, रियलाइज़ेशन अचणु खपे। जी हा, अचणी हुई इवेंचुअली, छो जो सही ॻाल्हि त इहा ई हुई न। पर इहा ॻाल्हि बि छाकाणि त एंटी इमरान ख़ान वञे पई, तंहिंजे करे ख्वाजा आसिफ़ चए यस, ऐं पंजाब में इहो फतवो ठहंदो ई कोन, इन करे बि चए पियो। ही त मूंखे ख़बर न आहे, कोई मञींदो ई न पंजाब में अंदरि इहो। हा, त ही को एंटी पाकिस्तान, त भाई सिंध ऐं हिननि ते छो था, ऐं वाक़ई में सिंध में अहिड़ी का ॻाल्हि या बलूचिस्तान में थी वञे हा त 2-1000 माण्हू गिरफ़्तार थी वञनि हा, उन्हनि ते बग़ावत जा केस, ही केस, हू केस, उन्हनि खे मुल्क दुश्मन धूड़ छाई करे छॾिजे हा, त तव्हां में हिमत कीअं थी तव्हां पाकिस्तान जे झंडे खे हथु आहियो आहे? उहो 14 अगस्त, उहो बि 13 अगस्त वञे, हिमत कीअं थी तव्हांजी? सिर्फ़ु ॿोली ॻाल्हाइण सां माण्हू जी हुबल वतनी चेक थी वञे थी? इहा ज़हनियत, इहा सोच तब्दील थियणु खपे न। ऐं इहो आऊं नथो चवां, ख्वाजा आसिफ़ चए पियो जेका उहा ई ॿोली ॻाल्हाए थो, जी हा, जी हा, जेका ॿोली पाकिस्तान में सभु कोई सम्झे थो, जी हा, जी हा, ठीकु आहे। सो इहा न थियणु खपे। ॻाल्हि इहा आहे त ही रविश ऐं रवाज हिन मुल्क मां ख़तमु थियणु खपे, इहो माइंड सेट ख़तमु थियणु खपे, जेको वेही हुते हिकिड़े बंदि कमरनि मां जेके सर्टिफिकेट जारी कनि था
त हिन ही ॻाल्हायो आहे तंहिंजे करे ही एंटी स्टेट आहे, हिन ही ॻाल्हाए थो, ही ॿोली ॻाल्हाईंदड़ ही ॻाल्हाए करे थो, ही बलोच हीअ ॻाल्हि पियो करे, ही सिंधी इहा ॻाल्हि पियो करे, पंजाबी त नथो करे सघे। जी हाँ, बिस्मिल्लाह। कॉलर नगर जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटे यासिर, मोहतरम अली काजी भाई, अल्लाह आपको सेहत दे, खुशियाँ दे, परवरदिगार इसी तरह हंसते बोलते प्रोग्राम करते रहें, और हमारी जो ये डायमंड जुबली है सर, ये इसी तरीके से बेहतर रास्ता हमें मिल जाए। काजी साहब, ये जो 9 हल्कों से खड़ा हो रहा है इमरान खान, पाकिस्तान की तारीख का एक बहुत बड़ा टर्निंग पॉइंट है, तो अगर ये मैं समझता हूँ कि 9 हल्कों में अगर ये 7 में भी जीत जाता है सर, और बड़े बड़े इसके सामने जो ये जिसे कहते हैं पिलर्स होंगे या जुगादरी होंगे अपने अपने इलाकों के हैवी वेट, लियारी के हैवी वेट और वो पेशावर वाले, तो उसके पॉलिटिकल क्या असरात होंगे। और आज का जलसा जो ये वहाँ चल रहा है लाहौर में, इसका आप क्या इम्पैक्ट देखते हैं कि ये जो इसे घेर के ये कुछ चैनल बंद हो रहे हैं, कुछ लोगों को साइडलाइन किया जा रहा है, प्रोपेगेंडा शदीद किया जा रहा है, तारीख को मस्क किया जा रहा है, तो इसके आप क्या समझते हैं कि क्या इफेक्ट्स पड़ेंगे पाकिस्तान की पॉलिटिक्स पे? थोड़ा सा रोशनी डालिए सर। नकवी साहब, जो बिल्कुल अल्लाह सब पर रहम करे, हमारे मुल्क पे भी करे, और हमें ये सोचने और समझने की तौफीक अता फरमाए कि जो हमने 75 सालों में गलतियाँ की हैं हम उन्हें दोहराना बंद कर दें। हम अब कुछ नई डगर आउट ऑफ बॉक्स सोचें, कुछ ज़्यादा हम अपनी ओपन माइंडनेस का हों, खुले दिमाग से सोचें, जहनीत को और कुशादा करें। लोगों पर लेबलिंग करना और जो बुनियादी मुल्क के मसाइल हैं उनको एक इस तरह आँखें एक डायरेक्शन में देखने से गुरेज करें, बल्कि होलिस्टिकली देखें कि चीज़ों की इज्तमाई एक मजमूई सूरत हाल का जायज़ा लें। अल्लाह करे कि हम सब ऐसा करें। 75 साल होने को आए, अब तो कभी तो सुधरेंगे। 75 साल में तो खासा इंसान बुज़ुर्ग हो जाता है, तो अल्लाह करे हो ऐसा। जो आप ये फरमा रहे हैं कि 9 सीटों में से 7 सीटें नकवी साहब ने कहा जीत गए। जी यार, अरे नकवी साहब 7 सीटें जीत गए इमरान खान, तो तबाही आ जाएगी, तूफान आ जाएगा, तो इसका तो फिर मैं क्या, कोई भी क्या तज्जिया करेगा। ये उससे बड़ी बात हो जाएगी कि 20 में से 15 सीटें पीटीआई ने जीती, ये बहुत बड़ी आप करें। मैं ये कहता हूँ कि 9 में से अगर 5 सीटें भी इमरान खान जीत बहुत बड़ी बात है, तब भी बहुत बड़ी बात है। ये कोई मामूली बात नहीं होगी, और उसका ज़ाहिर पॉलिटिकल इम्पैक्ट ट्रमेंडस होगा, इमरान खान के हक़ में होगा, उसमें तो कोई दो राय और कोई शक की गुंजाइश नहीं है कि आप तो 7 कह रहे हैं, मैं कह रहा हूँ 5 भी जीत गया इमरान खान, तो उसका बहुत ट्रमेंडस इम्पैक्ट आएगा। लेकिन अब सवाल ये होता है कि आपने कहा कि हैवी वेट्स उधर से आएंगे। इस वक्त इमरान खान से बड़ा हैवी वेट तो पॉलिटिकली स्पीकिंग इस वक्त पाकिस्तान में 1-2 के मुकाबले ही हैं। खासे बड़े हैवी वेट तो इमरान खान खुद भी हैं, लेकिन ये भी होगा कि जैसे अब अगर फवाद चौधरी के हलके से इमरान खान, फवाद चौधरी का हलका भी खाली हुआ था ना? नहीं, फवाद चौधरी, अच्छा, बहरहाल जिस भी हलके का जो हलका खाली हुआ होगा जिससे इमरान खान अभी लड़े, जिनकी ये भी एक्सेप्ट किए गए हैं रेजिग्नेशन, इस्तीफे, तो वो भी तो अपने तन मन धन से लड़ेगा ना वो इलेक्शन के, उसका लीडर जीते, जाहिर है। क्योंकि अगर उस हलके से उसका लीडर हार गया तो साल या 6 महीने या 5 महीने का जो दोबारा इलेक्शन होंगे उसमें इसको टिकट ही नहीं मिलेगा, तो इसको भी टिकट शायद ना मिले, बल्कि ये टिकट लेगा भी तो वहां पर प्रोपेगेंडा उस हलके में होगा, तुम्हारा लीडर हार गया तो तुम क्या जीतोगे। एग्जैक्टली। तो वो जो इधर का हैवी वेट होगा पीटीआई का, जो जिसकी इस्तीफा की वजह से हलका खाली हुआ है, सीट खाली, नशस्त खाली हुई है, वो भी जनाब पूरा जोर लगाएगा, कम जोर नहीं लगाएगा, ये तय है। तो हैवी वेट सिर्फ उधर से नहीं होगा, इधर वाला जो नहीं लड़ रहा है वो भी आम उम्मीदवार से ज़्यादा जोर लगाएगा, और इमरान खान की शख्सियत भी है। फिर देखें कि वो वोटर हलके का जो हमारे अमूमन 50, 55, 60% लोग वोट देने नहीं निकलते हैं, ख़ास तौर पे बाई इलेक्शंस में तो और टर्नआउट कम होता है। इमरान खान उधर मौजूद होगा तो हो सकता है कि वो ख़वातीन, बुज़ुर्ग और नौजवान भी निकल आएँ जो शायद वैसे वोट ना देते हों, और वही इमरान खान की जीतने का वो एज जो बनेगा। बाकी तो तोड़ जोड़ के वोट जो होते हैं कि ये गांव किसका है, ये बरादरी किसकी है, उसमें तो वो जो नवाज लीग का या एंटी इमरान जो कैंडिडेट होगा वो भी लगा रहा होगा जोर।
इधर से जो PTI का एक्स उम्मीदवार था वो भी लगा रहा होगा, लेकिन जो पॉपुलर वोट घुमाएगा हल्के में, जो फैसला कौन वोट बनेगा, वो होगा तबका जो सिर्फ इमरान खान की वजह से पहली दफ़ा वोट देने निकलेगा, तो फिर इमरान खान की जीतने का इम्कान बढ़ जाएगा। जो आप फरमा रहे हैं कि आज के जलसे में देखिए, फवाद चौधरी साहब कहते हैं कि बहुत अहम ऐलान करेंगे। अगर ऐलान नहीं करते हैं और एक फिक्री निशस्त करते हैं और एक तरबियती इज्तिमा फरमाते हैं, तो नकवी साहब बस फिर ऐसे ही होगा, जलसा अच्छा हो गया। लेकिन और मैं समझता हूँ कि इसका दारोमदार आज के ऐलान का से वो जो पसे पर्दा इस वक्त गुफ्तगू चल रही है पिछले काफ़ी अरसे से, वो जो सिग्नल्स खान साहब को आ रहे होंगे कि बातें कामयाब हो रही हैं, नहीं हो रही हैं, कहीं डेडलॉक का शिकार है, बढ़ रही हैं इमरान, उसके बेसिस पे जो आज का ऐलान उसकी रोशनी में होगा। कॉलन सागर अब्दुल हकीम घुमण टिकराटुमा जी। घुमण साहब छा चवणु चाहींदा? अली कावी साहब के सलाम। अली कावी असांजो सिंधी साहब भी तमामु मुतबर माण्हू आहे, तमामु ॾाढो माण्हू आहे, जबर ॻाल्हाईंदो आहे, सोचे सम्झी ॻाल्हाईंदो आहे। असांजो अली कावी साहब खां इहो सुवालु आहे त जेको लाहौर में जेको इमरान खान जो जलसो थिए पियो आहे, तारण वारा नवाज़ अली कराओ जी अदालत में पुॻा त इहो हिते न थिए, अवाम जो नुक़सानु थिए थो। हाकी जी जेका अवाम प्रैक्टिस कंदी, छोकिरा प्रैक्टिस कंदा, उहो नुक़सानु थो थिए। भला वाक़ई हुननि खे अवाम जो ज़िक्र हो या अवाम इमरान खान सां जे करे अवाम जो अहिड़ो हजूम आयो, हाकी ग्राउंड भरिजी वियो, इन जो ख़ौफ़ हुयो, इन जे करे अली कारी साहिब खां सवाल इन जे बारे में अली साहब ॿुधायो। ही जेको नून लीग वारा विया त न थियणु खपे, अवाम मतिलबु अवाम जे ख़िलाफ़ आहे, हॉकी स्टेडियम में कयो थो वञे, इहो सभु ॾिसो हॉकी स्टेडियम में घुमण साहिब इहो त थियो आहे न, त हू जेको ट्रफ हो काफ़ी महांगो अचे थो, ऐं पोइ उहो तव्हां उखेड़े छॾींदो। हाणे नओं ट्रफ कीअं लॻंदो, हुन लाइ त टेंडर कराइणो पवंदो, वरी कोई इंटरनेशनल फर्म अचे या लोकल फर्म अचे, हू वरी विछाईंदी, त माना हिन में 2-3 महीना या महीनो ॾेढ लॻंदो, मूंखे ख़बर न आहे केतिरो टाइम लॻे थो। त इहो मूंखे बि सम्झ न आयो त इमरान खान पाण हिकिड़ा स्पोर्ट्समैन रहिया आहिनि, उन्हनि खे वेन्यू को ॿियो सिलेक्ट करणु खपे आहे हॉकी जी रांदि खे। उअं ई असांजी हॉकी वीचारे जो कमु लही वियो आहे पाकिस्तान हॉकी टीम जो, हाणे त ज़िक्र फ़िक्र बि नथो थिए, त उहा ई रांदि असांजी पोइते पियल आहे, त उनजो ग्राउंड खे ख़राबु न करणु खपे आहे, मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे। जनरली अनएथिकल बि सम्झो। कॉलर असांखे जावेद मंगरियो कराची मां जी। मंगरियो साहब छा चवणु चाहींदा? पूरे पाकिस्तान लाइ हिकिड़ी आनंद जी ॻाल्हि आहे त बाजवा साहब जेको आहे क्वीन खे रिप्रेज़ेंट कयो आहे बर्तानिया में, इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरे पाकिस्तान लाइ हिकिड़ी आनंद जी ॻाल्हि आहे। ऐं मुस्तक़बिल में असां इहा उमेद रखी सघूं था त अहिड़ी खोड़ सारी बि पॉज़िटिव शयूं थींदियूं रहंदियूं। ॿी ॻाल्हि जेको आहे बरसाति जे हवाले सां, छाजे हवाले सां? बरसाति जे हवाले सां कटिजी वई साईं। बाक़ी साईं चओ त जी आर्मी चीफ असांजा विया, उन्हनि खे पासिंग आउट परेड हुई शायदि ब्रिटिश आर्मी जी रॉयल अकेडमी में, उते उन्हनि खे चीफ गेस्ट घुरायो। तमामु ऑनर जी ॻाल्हि आहे, पहिरियों दफ़ो को पाकिस्तानी आर्मी चीफ वियो आहे, सुठी ॻाल्हि से। अच्छा, अॼु शेख रशीद साहब हिकिड़ो कॉमेंट कयो। शेख रशीद साहब जो नवाज़ शरीफ़ अचे न अचे हाणे को फ़र्क़ु नथो पए, इमरान खान साहब पंहिंजी मक़बूलियत ॾेखारे छॾींदो 9 सीटुनि ते धोन देगा इनको। नहीं, ऐसा नहीं है। ईअं न आहे त नवाज़ शरीफ़ जे अचण या न अचण सां को फ़र्क़ु न पवंदो, फ़र्क़ु त पवंदो, शख़्सियत जो फ़र्क़ु पए थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त नवाज़ लीग जेका हीअं हिकिड़ी बेमुहार जी न हिकिड़ी हू आहे, बोट आहे जंहिंजी को शिप आहे, जंहिंजो कंहिं को कॾहिं हिन पासे ॾे थी, कॾहिं हुन पासे ॾे थी, का डायरेक्शन न आहे, ग़लति फ़ैसिला थियनि पिया। नवाज़ शरीफ़ ईंदो त घटि में घटि, ऐं भरत पर्सनैलिटी जो फ़र्क़ु पए थो, पार्टी बि वापसि हुनजी कमांड में अची वेंदी, ही शहबाज़ शरीफ़ ऐं ही फ़ैसिला न करे सघंदा। ॿी ॻाल्हि इहा त ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ वेंदो माण्हुनि में, उनजो पंहिंजो हिकिड़ो आहे, लेकिन ख़ान साहब जो हिन महिल जेको पॉपुलैरिटी आहे या ग्राफ आहे, उहो हिन महिल ॿियो कुझु न बि चऊं, कुझु बि न चऊं त इमरान खान जी पंहिंजी जेका सियासी हिस्ट्री आहे, उनमें हुनजी पंहिंजी हिस्ट्री में, इमरान खान जी पंहिंजी हिस्ट्री में इमरान खान जो ग्राफ सभिनी खां मथे आहे। इमरान खान एतिरो मक़बूल पाकिस्तान में कॾहिं बि न हो जेतिरो हींअर थियल आहे। हाणे त बहस आहे, कुझु माण्हू हुन सां इख़्तिलाफ़ कनि था, कुझु नथा कनि, ऐं हुनजो सिर्फ़ु जेको आहे उहो ॿियो मसइलो हुन सां गॾु इहो आहे त जेका हुनजी सपोर्ट आहे जंहिं हुन में बेस में, उहो वोकल आहे इलाही, ऐं सो
अच्छा भाई टाइम पूरो थियो वरी सुभाणे कंटिन्यू कंदा वरी महिरबानी साहब। नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में यादि।